ताल के मातली जो शहर है गुलाब लगारी ये शहर के पासे में हिकिड़ी किन्नी जेका खान है उन मां नामालूम हिकु औरत जो लाश हथ आयो आहे। पुलिस पंहिंजो मामूल ते गश्त में ये सॼो साहब उनखे चौबोल ॿुधण में आया को डेथ बॉडी आहे का अहिड़ी जेका पाणी जो खॾो गटर जो खॾो आहे उन में पई आहे बॉडी। पोइ खणी आयासीं तहलका अस्पताल मातली, जेका कानूनी कार्रवाई हुई जेको पोस्टमार्टम वग़ैरह आहे उहो डॉक्टर ने कयो। पाणी में पियल हुई ऐं जो लाश जेको सो बिल्कुलु सुॼी वियल हो ऐं ॻरियल हो, ज़ाहिरी तरह धक गुलाब लगारी पुलिस मूजिब त ही लाश जेको असां हथ कयो आहे नामालूम औरत जो लाश डेथ बॉडी हाणे वरी जेको ईदी वारनि जे हवाले कई अथऊं। ईदी जे मूजिब त लाश इंतहाई बदबूदार ऐं ॻरियल आहे, उनजे करे उन लाश खे फौरी तौर दफ़नाइण जे लाइ असीं जेको सो उनजो बंदोबस्तु करे रहिया आहियूं। गुलाब लगारी थाणे जी अख़्तियारी मातली तालका अस्पताल जो जेको सर्द खानो आहे उन में ही लाश रखियो वियो आहे ऐं इन जे सुञाणप जी जेका तहक़ीक़ात आहे उहा हिन वक़्तु जारी आहे। कैमरा टीम सां गॾु हसन पवर मातली।